अजीज़ो दोस्तों ऐं प्यारा भाइरो, अवां जारो कुरान पाक मां हिक आयत करीमा तिलावत कई आहे। दुआ है त अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे कुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब साईं कुरान पाक जे अंदर इहा ॻाल्हि सम्झाई आहे त बानो जॾहिं बि मां रब साईं खे सॾींदो आहे मां अल्लाह हुनखे जीव जीव करे जवाबु ॾींदो आहियां। रब साईं जे दरवाज़े ते जॾहिं बि बानो ईंदो आहे अल्लाह पाक उन बाने खे जीव खां सवाइ कॾहिं बि जवाबु न ॾींदो आहे। मां त ईअं बि अर्ज़ु कयां त सारी दुनिया जेकॾहिं दरवाज़ा बंदि करे त मालिक साईं जे रहमत जो दरवाज़ो कॾहिं बि बंदि न थींदो आहे। बाक़ी लिखनि था कि ज़माने जे अंदरि वक़्त जो बादशाह बीमार थियो, इलाज करायो पर इलाज फ़ाइदो न थियो। आख़िर में हकीम इहा तजवीज़ ॾिनी त 8 सालनि जे छोकिरे खे ज़बह करे कुही करे उनजे पिते मां दवा ठहंदी त बादशाह बचंदो, न त ॿी काई सूरत बादशाह जे बचण जी न आहे। अॻे बादशाह इंसाफ़ ऐं अदल वारा हूंदा हुआ। सोचे थो यार मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे इहा ॻाल्हि भली कोन्हे का, पर चवंदा आहिनि पंहिंजी जान खां मथे कंहिंजी बि जान कोन्हे। वज़ीर ऐं गवर्नर घुराए सलाह कई त सलाह ॾियो मुंहिंजे करे ॿिए जी जान थी वञे। वज़ीरनि ऐं गवर्नर सलाह ॾिनी साईं तूं वक़्त जो बादशाह आहे, जे मरी वेंदे त बादशाही ऊंधी थी पवंदी, वॾो नुक़सानु थी पवंदो बादशाही में। ऐं जे तुंहिंजे बादशाही मां हिकिड़ो छोकिरो 8 सालनि जो ज़बह थी वेंदो, कुसिजी वेंदो त फ़र्क़ु न पवंदो, यानी सलाह ॾिनो त तूं इहो इलाज ज़रूरु कर। चवण लॻो वञो वठी अचो। 8 सालनि जे छोकिरे खे वठी आया। हकीमनि हुनखे ॾिसी करे पास कयो त हे बादशाह जे दवा जे कम में ईंदो। बादशाह खे इंसाफ़ वारो अदल वारो सोचे थो, चवे थो वञो हुनजे पीउ माउ खे वठी अचो, जे राज़ी थींदा त इलाज कराईंदुमि, न त मां इलाज न कराईंदुसि। लॻा जो वज़ीर ऐं गवर्नर छोकिरे जे पीउ माउ खे वञी दुनिया जी लालच ॾियण लॻा। हलो तव्हांजो छोकिरो असांजे बादशाह जे दवा जे कम में आयो आहे, जे हाव कंदव न बादशाह राज़ी थी पवंदव, दौलत मिली वेंदव, दुनिया मिली वेंदव, तव्हांजी ज़िंदगी सुठी थी पवंदी। अल्लाह ॼाणींदो आहे अपों मां बि दुनिया जे लालच में अची विया, अची बादशाह वटि हाव कनि था, इक़रार था कनि। बादशाह ॾिठो त छोकिरे जा पीउ माउ बि राज़ी थी विया, दौलत ॾिनई, दुनिया ॾिनई। अञा बि इंसाफ़ वारो बादशाह चए थो वञो आलमनि खे वठी, चओ त मां शरीयत जी फतवा वठां त हीअ शरीयत में जाइज़ आहे मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे। भॻा जो वज़ीर ऐं गवर्नर उहे आलम ऐं मोली वठी आया जेके ख़ुदि बादशाह जा तनख़्वाहदार पगारदार सरकारी मुलाज़िम। ओ आलमो ॾियो फतवा, मुंहिंजे करे ॿिए जी जान वञे थी, शरीयत जी फतवा ॾियो। आलम फतवा नी साईं शरीयत में ॿियनि खे ना जाइज़ आहे पर तोखे जाइज़ आहे, छो त नौकिरी जो भउ न कनि पिया त नौकिरी तो लहनि पिया। बादशाह ॾिठो त आलम बि राज़ी थी। हाणे बादशाह जल्लाद खे हुकुम कयो, जल्लाद काट खे तयार कर, तिखो करे छोकिरे खे ज़बह कर। अल्लाह ॼाणींदो आहे छोकिरो विच ते बीठो आहे, चौधारी वज़ीर ऐं गवर्नर बीठा आहिनि, हकीम बीठा आहिनि, अबो अम्मा बीठो आहे, आलम बीठा आहिनि, बादशाह बीठो आहे। जल्लाद काट खे तयार कयो आहे, छोकिरो विच ते बीठे बीठे आसमान ॾे नज़रां करे अखियुनि खां पाणी हारे रोई पियो आहे। रोईंदे रोईंदे वरी खिली पए थो, वरी रोए थो, वरी खिले थो। बादशाह पुछा कंदो आहे छोकिरा ॾे त ख़बर, रोए थो मौत ॾिसी करे ठीकु आहे, पर ॿेड़ी मौत खे ॾिसी तूं खिलंदो छो बीठो आहे? चए थो बसि बादशाह का ॻाल्हि आहे, न न ॿेड़ी मूंखे ॿुधा त सही मौत खे ॾिसी तूं खिलंदो छो बीठो आहे? छोकिरो चवण लॻो बादशाह नज़र कर, ओ तुंहिंजा वज़ीर ऐं गवर्नर बि मुंहिंजे कोण में राज़ी आहिनि। बादशाह मां अबे अम्मा में उमेद सम्झी मन मुंहिंजो अबो मां अचनि मुंहिंजी जान बची वञे, पर ॾिठुमि त अबो मां बि दुनिया जे लालच में अची विया, उहे बि मुंहिंजे कोण में राज़ी थी विया। ओ बादशाह मां वॾी उमेदार मन में रखी मन के हक़ जा आलम अचनि, शरीयत जी फतवा ॾियनि त मुंहिंजी जान बची वञे, पर ॾिठुमि त उहे आलिम आया आहिनि जेके तुंहिंजा तनख़्वाहदार आहिनि, ओ जेके तुंहिंजा पगारदार आहिनि उहे बि मुंहिंजे कोण में राज़ी थी विया। बादशाह दुनिया जो कानून आहे, उमेदां पूरियूं थी वियूं आहिनि त वक़्त जे बादशाह खे आख़िर में रहम जी अपील कबी आहे। ओ बादशाह मां तोखे कीअं रहम जी अपील कयां, तूं त हथनि सां बीठो मूंखे खुआए थो, मां त तुंहिंजे दवा जे कम में आहियां। पोइ मां आसमान
ने नजर करे चुमो जा रब ये तो वदीर नहीं गौरन जा भी दरवाजा बंद थी आती है रब आलमन जा भी दरवाजा बंद थिया रब अब्बे अम्मा जो भी दरवाजो बंद थियो आखिरी दरवाजो बादशाह जो भी बंद थियो मते नजर करे चुमो जा रब तो सारी दुनिया जा दरवाजा बंदन पर तुझे रहमत जो दरवाजो अञा दिमाग के खुलल नजर तो अचे बादशाह जखन का पानी वही आयो बादशाह चवे तो छॾे ॾियो न छोकिरे खे मां मरी वञा मांखे मरण कबूल आहे पर मालिक जे मखलूक ते ज़ुल्म करण मांखे कबूल कोन्हे को अल्लाह ॼाणींदो आहे सारी दुनिया दरवाजा बंदि करे पर मालिक साईं जे रहमत जो दरवाजो कॾहिं बि कोन जेको आहे बंदि थींदो आहे।